सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। छाकाणि तो साम्हूं वारो चाहे तो कि क्रोध डिवाए करे थी मां ताक़त ख़त्म करा। साम्हूं वारो चाहे तो मन खे पूरो करे रखा, पर असांखे थियणो न आहे। असांखे ताने ऐं तिनके मां पाण खे न आहे विञाइणो, पर उन ताने ऐं तिनके मां पाण खे बणाए वञो। तानो तिनको वॾो कमु चवंदा, पंहिंजो घर ठाहे वञो। जीअं कोई क्रोध निवारण जी करे असां उथी करे कोई न कोई कमु करूं, असां एक्सरसाइज कयूं, कोई कमु कयूं, पंहिंजो कमु करे वठूं। हाणे हिकु त जेको क्रोध ॾियारे थो पंहिंजी ताक़त विञाए थो, पर तानो तिनको उन जो आहे। असांजा पंहिंजा कमु थींदा पिया आहिनि, असां पंहिंजा कमु कंदा वेंदा आहियूं। जेकॾहिं एक्सरसाइज कंदा वेंदा आहियूं, हथ हलाईंदा वेंदा आहियूं, पेर हलाईंदा वेंदा आहियूं, या कुझु कंदा वेंदा आहियूं, मुस्कुराईंदा वेंदा आहियूं, त एक्सरसाइज थींदी पई आहे। असां पंहिंजी सिहत ऐं हेल्थ खे ठाहींदा पिया आहियूं। तानो तिनको क्रोध उन जो बणाओ असांजो, असांजी सिहत कमकार सभु अञा सिधा थींदा वेंदा। पोइ असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं, असांजो टांगे वारो हूंदो जंहिंसां रोज़ वेंदा हुआसीं, पोइ मोला पोइ सिरां जेके हूंदियूं कोई उथ गाॾी ते कॾहिं गाॾी ते गॾनि ते खणंदा, या ट्रैक्टर ट्राली ते खणी वञनि पकियूं सिरां। पोइ जीअं ॾेर की को अची वञूं रस्ते में, जेका जेका सिर हलंदे जंहिंजी बि किरी पई हूंदी, कंहिंजी गॾा गाॾी तो, कंहिंजी उठ गाॾी तो, कंहिंजी ट्रैक्टर तो, पोइ टांगो बीहाए करे सिर खणंदो। ईअं गाॾी पोइ करे किरियल पयूं हूंदियूं, पोइ खणी करे बीहाए करे गाॾी में बैग में बगी में रखंदो, भाई टांगे में रखंदो। असां चवंदासीं चएसि अजायो कंहिंखे लॻे कुझु थिए पोइ बि कमु ईंदी। कंहिंजो पेर धिके, कंहिंजो टायर फाड़े, कोई घोड़ो किरे, कंहिंजो जाए जेका पोइ कमु ईंदी। पोइ जेके जेके परे किरियल सिरां खणी खणी जेके गॾु कंदो, उनमें पंहिंजो सॼो घर ठाहे वियो, जो सॼो घर ठही वियो, पाण बिल्कुलु सही थी वियो, चङे नमूने। किरिया सिरां किरियल ॻजो, हिकु सिरां बि आहियूं ऐं कोई ठोकर को बि बचो, उहो बि अञा सवाबु थियो, ऐं सफ़ाई बि कई, पंहिंजो घर बि बणिजी वियो। छा के न क्रोध कंहिं ॿिए जो, साड़ कंहिं ॿिए जो, असां तिनका ऐं ताना गॾु करे जेके ॿिया ॾींदा आहिनि, उनमें पंहिंजी सिहत ठाहींदा वञूं। कंहिं महिल हथ हलायूं, कंहिं महिल पेर हलायूं, थोरी एक्सरसाइज करो, थोरो मुस्कुराए छॾो, या कोई पंहिंजो कमु करे वठो, सभु पंहिंजो पाण सिधो थी वेंदो। ऐं जीअं जीअं असां थोरो थोरो कमु कंदा आहियूं, उहो क्रोध पंहिंजो पाण मोकिलाइणु शुरू थी वेंदो आहे। असां ईंदो ई न आहे, पंहिंजो पाण ख़ुशीअ ख़ुशहालीअ थो ॾेई करे पाण हलियो वेंदो आहे। आशीर्वाद ऐं रहमत असांजे पले पवंदी आहे, ऐं ॾियण वारो रहिजी वेंदो आहे। असांजो कुझु थींदो ई रहे, असां खिलंदा रहंदा आहियूं, सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदा आहियूं। तंहिंजे करे सभु खां पहिरीं असां सुबुह जो उथी करे क्रोध न आहे करणो, कंहिंसां ग़लति न आहे ॻाल्हाइणो, कंहिंखे घटि वधि न आहे चवणो। और सभु आयल बीमारियूं दुख सभु वापसि थियणु शुरू थी वेंदियूं, सभु मोदणु शुरू थी वेंदियूं, असांजी ताक़त ऐं शक्ति वापसि थियणु शुरू थी वेंदी। ॿिए जो क्रोध अगरि कंट्रोल कयोसीं, उहो असांखे ताक़त ॾींदो आहे, ऊर्जा ॾींदो आहे, उनजी ख़तमु कंदो आहे, असांखे ॾींदो आहे। पर जेकॾहिं ॿिए जे क्रोध ते, ॾियारण ते असां क्रोध कयोसीं, त पोइ उहो असांखे चरियो करे पाण खिलंदो रहंदो आहे, ॿियनि खे ॻाल्हाए करे, ऐं असांजी ऊर्जा ऐं ताक़त ख़तमु थी वेंदी आहे, असां बीमारी में घिरजी वेंदा आहियूं।